अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, अमां ॾिसो पिया मुंहिंजो चैनल दरिया न्यूज़ ऐं आहियां सुभान कोसो। व्यूवर्स, हिते हिकु जो सुप्रीम कोर्ट पारां जेके अहकामात जारी थिया त जेके सरकारी ज़मीननि ते जेके माण्हू या जेके सरकारी वाहन जे कपनि ते ऐं बंधनि ते जेके माण्हू वेठल आहिनि उनखे लड़ाए करे जेको ज़मीनूं खाली कराई वञे, उन सिलसिले में छा पियो थिए, छा जेके सुप्रीम कोर्ट जा अहकामात आहिनि उन्हनि ते अमल थिए पियो, चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु आहे, उन्हनि केतिरी पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कई आहे, केतिरी वाहुर कई आहे, जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उन्हनि छा कयो आहे ऐं इंतिज़ामिया आख़िर करे छा पई, इन सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। शुरूआत कयूं था पट फीडर खां। त पट फीडर ते जेके गुज़िरियल जेको राति आहे, गुज़िरियल ॾींहुं सॉरी, उते जेके इंतिज़ामिया हुई उन इहो चयो त 60 फुटनि ते जेका आहे त उन्हनि खे ड्राहे करे इन सॼे सिलसिले खे जेको आहे त इहो कमु हलंदो ऐं इनखे ड्राहियो। हितां जे जेके माण्हू हुया उन्हनि 60 फुटनि ते इंतिज़ामिया सां ताउन कयो ऐं 60 फुटनि ताईं तक़रीबन केतिरे किलोमीटरनि ताईं जेको इहो आहे एक्सीवेटर कमु कयो ऐं माण्हुनि जा घर दुकान मुख़्तलिफ़ ड्राहे करे पट कया आहिनि। ऐं अॼु वरी हिते जेके माण्हू एहजाज कनि था उनजो चवणु आहे त वरी इंतिज़ामिया इहो चई वई आहे त 170 फुटनि ते ड्राहियो। आख़िर इहो हुयो मामिलो छा, कहिड़ो अलार्म जेको आहे राति वरी नाज़िल थियो आहे, छा को टारगेट हो रेवेन्यू अमलदारनि खे जेको पूरो न थी सघियो, कुझु घर बची विया या उहे मुकमल ड्राइणा आहिनि या वाक़ई 170 फुटनि जो मामिलो आहे। सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। उनखां अॻिते जेके तव्हां माण्हू उन सां बि गुफ़्तगू कबी, जेके सहाफ़ी सॼे मामले खे कवर कनि था उन्हनि सां बि हाल वाल कबो त आख़िर जेको हीउ ऑपरेशन आहे इहो कीअं हले पियो, वाक़ई इंतिज़ामिया सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते अमल पई करे या किथे यारी दोस्ती वारो जहान बि हले पियो, किथे ॾियण वठण वारो जहान बि हले पियो या किथे इंतकामी कार्रवाई वारो जहान बि हले पियो। इन सॼे मामले ते गुफ़्तगू कंदा। शुरूआत कयूं था पट फीडर वारे इलाइक़े में जेको आहे त तव्हांजो असांजो दोस्त आहे मोहम्मद शरीफ़ सुमरो साहब। मोहम्मद शरीफ़ इहो ॿुधायो त कल्ह तव्हां थोरो तफ़सीलन मूंखे इहो ॿुधायो त कल्ह मामिलो तय छा थियो इंतिज़ामिया तव्हांजो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभाणे भाई कल्ह प्रोग्राम इहो इन्हनि जो थियो आहे, असांखे वरी ख़बर न हुई ऑपरेशन हले पियो हेॾे। अच्छा, उन खां पोइ BS फीटर ते हले पियो। BS फीटर ते जॾहिं विया आहिनि अॻूं ॾाढा अची विया आहिनि जेका तकिड़ा माण्हू हुया, उते उन्हनि जा वापसी थींदी आहे। जिथे बि ॾिसंदा आहिनि कुझु माना वसाइल वारो माण्हू आहे उन को वापसि मुड़ंदा आहिनि। अचानक असांखे ईअं थोरी थोरी ख़बर पई। मां हलियो वियुमि उते ऑफिसरनि वटि, बल्कि मां DSR साहिब खे 3-4 फ़ोन कया आहिनि। मां इंजीनियर साहिब सां वञी मिलियो आहियां। बाबा असांजो पट फीटर जो तूं बार बार बिराज खे तूं टारगेट कयूं वेठो, मसइलो छा आहे? तोखे वञिणो आहे, तूं जिथे देरे मोड़ आहे, कोई ॿिया शहर आहिनि, कोई जिथे तुंहिंजा कमर्शियल एरिया तूं उते वञ, असां त पंहिंजी जाइ में वेठा आहियूं। इन चयो तोखे मां ॿुधाईंदुमि, तोखे घुराए करे जीअं जेको डिसाइड थींदो सारा अमलो वेच हूंदो। कल्ह जीअं एक्सीवेटर वठी आया आहिनि, असां हिते वेठासीं, असांखे घुरायो अथनि, उते असां विया आहियूं। पूरी इंतिज़ामिया हुई गुड्डू ज़िले कश्मीर जी। उन खां बाद आख़िर 3 घंटा हिते लॻा। 3 घंटनि खां बाद इहो तय थियो आहे की बाबा असांजी इरिगेशन जी ज़मीन आहे 45 फुट। बाबा ठीकु आहे, तव्हांजी 45 फुट, बल्कि इहा बहस हली उन्हनि जी पाण में। उन्हनि चयो आहे तुंहिंजो 45 आहे, हिननि चयो न असांजो एतिरो आहे। उन्हनि चयो तुंहिंजो लिखत ई कोन्हे। कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे असांजे सिर खनि ते, बाक़ी हाणे कोर्ट जो फ़ैसिलो न आहे, हे सिर्फ़ु मालवारी आहे और दुनियादारी खे असांखे ज़लील करनि था। असां कोर्ट खे इहो अपील करूं था, जेको तुंहिंजो फ़ैसिलो आहे असां अॼु बि तयारु आहियूं, कल्ह बि तयारु आहियूं। तूं त चवंदे न कोई चीज़ असां पाण ग्रैस ॾींदासीं, असां सां ज़्यादती थिए थी। कल्ह फ़ैसिलो थियो आहे 45 फुट, वरी उन खां बाद थियो आहे 60 फुट। 60 फुट ते दुआ ख़ैर थी आहे, हज़ारा माण्हू हुया। उन खां बाद 2-3 किलोमीटर हिन कई आहे, अॻियूं अची विया आहिनि ॾाढा मोड्स। पोइ वापसी साॻी असांखे इहा इतलाह मिली आहे, उते पाण में मीटिंग कई। हाणे सुभाणे उतू वरी शुरू कंदासीं। सुभाणे भाई असां ईअं न करणु ॾींदासीं। असां मीडिया खे गुज़ारिश करूं था, असां पाकिस्तान जी पूरी जेकी इंतिज़ामिया असां उनखे अपील करूं था, असां सां ज़्यादती न करे। जेको कल्ह असां फ़ैसिलो मंज़ूरु कयो आहे, असां 15 फुट पंहिंजी ज़मीन में कयो आहे। 45 फुट आदो ई असां 60 ते ॾिनो आहे, 15 फुट असांजी ज़ाती जगीर असांजा काग़ज़ आहिनि। हाणे अगरि ईंदा ईअं मालवारी जे पोयों असां मालवारी पैसा न ॾींदासीं, न असां वटि आहे सही काॾो आहे। असां जंहिंजो घरु आहे झूपड़ी आहे उहो किथां ॾींदो? हाणे असां वटि इहा उमेदु न करे अचनि। असां हाणे शरफ़ असां जजनि खे अपील करूं था, असांखे फिरनि जूं धमकियूं ॾियनि था, असांखे असां हा रेंजर्स अचे असां टुड़ींदासीं, असां ज़िले जो DSR अचे टुड़ींदासीं। इंजीनियरनि ते AC ते साहिब ते चवण ते न, कल्ह फ़ैसिले खे हर घंटे बाद फ़ैसिलो कनि, सलाह ईअं न कंदासीं। महिरबानी। अॼु बि तव्हां जेको आहे मोहम्मद शरीफ़ सुमरो जी गुफ़्तगू ॿुधी आहे, उनजो चवणु आहे त हर कलाक में जेको आहे त आपाशी खातो ऐं रेवेन्यू खाता जेके अमलदार आहिनि उहे पंहिंजो फ़ैसिलो मटाइनि था ऐं असां कंहिं बि सूरत में उनजे फ़ैसिले ते एतमाद न कंदासीं। उन सां गॾोगॾु जी मां पहिरियों शुरूआत में चयो त चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जो किरदारु बिल्कुलु उन्हनि जो किरदारु इहो आहे मुंहिंजे ख़्याल में त चूंडियल नुमाइंदनि ही उन्हनि जो को फ़ैसिलो कोन्हे को या उहे इन फ़ैसिले खे रोकाए नथा सघनि, पर घटि में घटि हू जेको आहे त हितां चूंडियल नुमाइंदा आहिनि, हुननि लखे वोट कया आहिनि, हिन माण्हुनि जा नुमाइंदा आहिनि, त घटि में घटि उहो जेके इंतिज़ामिया आहे ज़िले जी उन सां वेहनि, तय कराइनि घटि में घटि त भई आख़िर जेको इहो ऑपरेशन आख़िर थियणो कीअं आहे, कहिड़ो फीडर केतिरे फुटनि ते वेंदो,
कहिड़ो जेको आहे दरिया जो कप आहे उहो केतिरे फुटनि ताईं वेंदो, घटि में घटि जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो एतिरो त करे सघनि। उन सां गॾु जी मां तव्हांखे चयो त सरहदी वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि छा कयो आहे, कश्मीर में मुख़्तलिफ़ पाण ऐलान ॿुधासीं त मुख़्तलिफ़ माण्हुनि ग़रीब माण्हुनि जे लाइ जेको अजा ॾियण जो ऐलान कयो, उन्हनि जी ज़मीनूं ॾियण जो ऐलान कयो, पर हिन वक़्त ताईं जेका अमली तौर ते जेका ज़मीन ॾियण जो ऐलान कयो आहे, पाण पंहिंजे गुज़िरियल हिकिड़े प्रोग्राम में बि चई चुका आहियूं त हज़रतुल्लाह मज़ारी आहे जंहिं 6 एकड़नि ज़मीन ॾियण जो ऐलान कयो आहे। बाक़ी कश्मीर जेके सरहदी वारा माण्हू आहिनि, जेके बासर माण्हू आहिनि, या जेके जिन खे अलाह ताक़त ॾिनी आहे, सघ ॾिनी आहे, उहे माण्हू हिन वक़्तु अॻियो न आया आहिनि, छाकाणि त उहे अगरि अॻिते ईंदा हीअ जेके माण्हू बेयारो मददगार थियनि पिया, जेके खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, त इन्हनि खे को अजो फराम थींदो। उन सां गॾु हाणे असां सां गॾु गुड्डू जो सहाफ़ी आहे बालाज खान दश्ती साहिबु, उन सां गुफ़्तगू कंदासीं, उन खां इहो पुछंदासीं त हू बि कवर कनि पिया मामले खे, आख़िर हू सॼे हिन मामले खे कीअं ॾिसनि पिया, उन में केतिरी शफ़ाफ़ियत आहे। बालाज खान, तव्हां इहो ॿुधायो त जेको सॼो मामिलो आहे, सॼो ऑपरेशन हले पियो, घणनि ॾींहंनि खां हले पियो, इहो वाक़ई सुठे ट्रैक ते आहे या हिन में किथे न किथे झोल तव्हांखे नज़र अचे पियो? सुभान भाउ, तव्हांजी महिरबानी। सभ खां पहिरियों इहो ॿुधाईंदो, सुप्रीम कोर्ट जो हुकुम ॾिनो आहे त जेके वेरिफिकेशन ज़मीनूं आहिनि जिते गैर क़ानूनी ॾावतूं आहिनि उहे ड्राहे उतां जे मुतासिर माण्हुनि खे मुतबादिल जॻह ॾिनी हुई। हाणे सुप्रीम कोर्ट जे हिकिड़े फ़ैसिले ते अमल थिए थो, ग़रीबनि जा घर ड्रहनि था। हाणे ॿियो फ़ैसिलो जेको आहे त उनखे जेको आहे आबाद करण जो, मुतबादिल जॻह ॾियण जो, उन ते बि अमल न थियो आहे। हाणे ॿी नंबर ॻाल्हि इहा जेके आबपाशी खाते वारा जेको ऑपरेशन कनि पिया, ठीकु आहे, सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे, माण्हू कंहिं बि किथे एतिराज़ न कयो आहे। 15 ॾींहं ॻोल्हे असां बि रिपोर्टिंग कयूं पिया, कंहिं माण्हू को एतिराज़ न कयो, कंहिं माण्हू सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो इनकार न थियो। माण्हू रुॻो इहो एजाज कनि था त बाबा असांखे इहो तव्हां ॿुधायोसीं त आख़िर सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो छा आहे, ऐं तव्हांजो कैनालनि जेको माप आहे उहो अंग्रेज़नि जे दौर जो माप आहे, हाणे जो कोन्हे। कैनालूं जहिड़ियूं ठहियूं आहिनि उन दौर तव्हां माप ॾेखारियो, जंहिं कैनाल जो 400 फुट आहे ऐं 130 फुट किनारनि ते आहे, असां उते ख़ाली करण लाइ तयारु हूं। हीअ कॾहिं माण्हू खे चवंदा 60 फुट ते ख़ाली कयो, ऐं वरी राति जो हुनखे को ख़्वाब थो अचे, को हुकुम थो मिले त चए थो हाणे 170 फुट ते ख़ाली कयो। आख़िरी माण्हू पाकिस्तानी आहिनि, माण्हू काॾे वेंदा? रिकॉर्ड मथां पढ़ी नथा सघनि, पोइ उन कल्ह सही रिकॉर्ड ॾिसी न सघिया, मथां अॼु रिकॉर्ड चेक कयो अथनि। हाणे केतिरनि ग़रीबनि जा घर ड्राइव पट कयूं, हीअ जेको ऑफिसर आहिनि इंतिज़ामिया आहे, आख़िर रिकॉर्ड बि पढ़ी ईअं उहो शुरू कीअं था कनि। बाक़ी ॿी नंबर ॻाल्हि शफ़ाफ़ियत इहा आहे त हीअ ग़रीबनि जा घर त मिंट में ड्राइनि था, कोन्हे जेको आसिरो कोन्हे। आख़िर बचाव बंदनि ते केरु वेंदो? को ज़मींदार त कोन वेंदो न। ही उहे माण्हू हुआ जेको वाह न हुयो, कुझु बि न हुयो, का शइ उहे अची बचाव बंद ते वेठा। ठीकु आहे, सुप्रीम कोर्ट हुकुम आहे बचाव बंद ख़ाली करण जो, या कैनालनि जेके माण्हू वेठा आहिनि भली उथा आहिनि, पर हीअ चवंदा असांखे इहो फ़ैसिलो ॿुधाइनि, असांखे लिखत में ॾेखारनि, आख़िर असांखे केतिरे फुटनि ते जेको पहुचे वेणो आहे उहो ई ॿुधाए न सघिया आहिनि। 15 ॾींहं थी विया आहिनि, वाज़े न करे सघिया आहिनि। हाजी व्यूज़ तव्हां हितां जेको आहे त जेके मुतासिर आहिनि उनजी गुफ़्तगू ॿुधी आहे, सीनियर सहाफ़ी आहे बाला दश्ती, उनजी गुफ़्तगू बि ॿुधी आहे। उनजो चवणु आहे त इंतिज़ामिया खे इहो करणु घुरिजे त उहो पंहिंजो रिकॉर्ड चेक करे त आख़िर हुन जा जेके बचाव बंदनि जी जेके केतिरे ते हदबंदी आहे, उन हदबंदी खां पोइ वाज़े हिकिड़ो फ़ैसिलो ॿुधाइनि ऐं वाज़े हिकिड़ो ऐलान कनि त जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजो बंदोबस्तु बि करे सघनि ऐं माण्हू आसरनि में बि न रहनि। ऐं जॾहिं उहे अचानक अची करे बीहंदा त पोइ माण्हुनि जेको आहे त पहिरियां ई माण्हू जेको आहे तमामु ॻणती वारी सूरत हाल में, तमामु परेशानी वारी सूरत हाल में आहिनि, तंहिंजे करे जेका माण्हुनि जी इहा परेशानी आहे ख़तमु थिए। पर इंतिज़ामिया माण्हुनि सां कंहिं बि तरीक़े सां ताउन करण लाइ तयारु कान्हे का, प्रॉपर का जेका गाइडलाइन आहे उहा ॾियण लाइ तयारु कान्हे का। पोइ जॾहिं इहे शयूं जेको प्रॉपर जेका गाइडलाइन इंतिज़ामिया न पई ॾिए त हिते माण्हुनि जे ज़हननि में शक शुबा वधनि था ऐं माण्हू सवाल बि उथारनि था त आख़िर इंतिज़ामिया ईअं करे छो पई। ऐं जीअं मां पहिरियों चयो त चूंडियल नुमाइंदनि खे अॻिते अचणु घुरिजे ऐं उन्हनि खे इंतिज़ामिया सां वेही करे इहे मामला तइ करणु घुरिजनि त आख़िर इंतिज़ामिया केतिरे हदनि ताईं उहे शयूं ड्राईंदी त जीअं माण्हू आसानी सां पंहिंजूं ड्राइनि ऐं मुतबादिल जेके माण्हू जिते वञिणो आहे उते वञी करे पंहिंजो जेको ॿारनि जे जेके कंहिं आसमान कंहिं जो छत जो बंदोबस्तु करे सघनि। अॼु इन सुभाणे वरी कंहिं इशू ॿिए इशू कंहिं ॿिए मामले में मुलाक़ात थींदी। अला भाई।